एक ॾींहुं बादशाह सलामत जे मुल्क में अची ॾुकार पियो ऐं उते जा माण्हू तमामु वीचारा परेशान थी विया ऐं हू वीचारा जेका बि आबादी पोखींदा हुआ त उहा आबादी उन वीचारनि जी सड़ियो वेंदी हुई। अची वीचारा बुख मारण लॻा ऐं हुननि जा बचा बि बुख मारण लॻा त वीचारा परेशान थी विया त जेका बि आबादी पोखींदा उहा आबादी हुननि जी सड़ियो वञे हली। त हिकु ॾींहुं बादशाह सलामत वटि वञी विया ऐं बादशाह सलामत खे चवणु लॻा त बादशाह सलामत असीं जेका बि आबादी पोखियूं था त उहा आबादी असांजी सड़ियो वञे हली। असीं हाणे बुख मारण लॻा आहियूं ऐं असांजा बचा बि बुख मारण लॻा आहिनि त महिरबानी करियो असांजो हिन मसइले जो को हल कढो। सभी माण्हू वीचारा मेड़ मिनत करे वञी विया बादशाह वटि। त बादशाह चवणु लॻो त बाबा हाणे अॼु तव्हां वञो ऐं सुबुह जो तव्हांखे हिन मसइले जो हल कढी ऐं ॿुधाईंदुसि। त उहे वीचारा सभु पंहिंजे घरनि ॾांहुं रवाना थिया। त बादशाह वज़ीर खां पुछणु लॻो त वज़ीर ही छा मसइलो आहे, जेका बि आबादी पोखीनि था त आबादी हिननि जी छो सड़ियो वञे। बादशाह तमामु नेक दिलि ऐं रहम दिलि इंसानु हो ऐं सुठो माण्हू हो, हर कंहिंजी मदद करण वारो माण्हू हो। त बादशाह चयो वज़ीर खे त हाणे इन मसइले जो को बंदोबस्तु कर, इन मसइले जो को हल कढ। ऐं वज़ीर खे चवणु लॻो तोखे का इन जी ॼाण का ख़बर। त वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत मुंहिंजे इल्म में त का अहिड़ी ॻाल्हि न आहे। त वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत छो न पाण को फ़क़ीर या नजूमी या को अहिड़ो घुरायूं उनखां पुछा करियूं मसइले जो हल छा आहे। आबादी जेका बि पोखीनि था त सड़ियो वञे थी। त बादशाह सलामत चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर देरि न कर ऐं हिन मसइले जो हल कढ, जंहिंखे घुराइणो हुजे त घुरा हिन मसइले जो हल कढ। त वज़ीर वियो वञी हिकु नजूमी खे वठी आयो ऐं नजूमी अची बादशाह सलामत जी दरबार में पेश थियो ऐं बादशाह सलामत नजूमी खे चवणु लॻो त हीउ मसइलो असां सां आहे, हिन मसइले जो हल कढी ॾे। त नजूमी चवणु लॻो त बादशाह सलामत मूंखे 5-10 मिंट ॾियो ऐं पंहिंजी पढ़ाई जे इल्म सां ॾिसां थो त छा मसइलो आहे। त 5-10 मिंट खां पोइ नजूमी पढ़ाई करे ऐं बादशाह सलामत खे चवणु लॻो त बादशाह सलामत मुंहिंजे इल्म में त कुझु ज़ाहिर न थियो, ख़बर न आहे छा आहे कहिड़ो मसइलो आहे, पर मुंहिंजे इल्म में त ज़ाहिर न थियो आहे। त नजूमी इहो चई ऐं नजूमी बि वियो हलियो। त बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त हाणे हिन मसइले जो हल कीअं कढिजे। त वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत हाणे नजूमी खां त कुझु न थियो, पर हेॾां हिकिड़ो जादूगर आहे, तमामु ॼाण रखंदड़ आहे, छो न पाण उन वटि हलूं। त बादशाह वीचारो अॻे रहम दिलि इंसानु, त बादशाह चयो त बिल्कुलु हलूं था। बादशाह वीचारे खे उन ग़रीब माण्हुनि जो अहसासु हो, सो बादशाह उन वज़ीर सां गॾु उन जादूगर वटि वियो। त जॾहिं जादूगर वटि विया त जादूगर खे सॼी हक़ीक़त करे वज़ीर ॿुधाई। त जादूगर चवणु लॻो त बादशाह सलामत आउं पढ़ाई कयां थो ऐं मुंहिंजे इल्म में कुझु अचे थो त तव्हांखे ॿुधायां थो। त जादूगर पढ़ाई करणु लॻो। काफ़ी टाइम पढ़ाई करण खां पोइ बादशाह सलामत खे चवणु लॻो त मूंखे हिकु शइ नज़र आई आहे, पर उहो तव्हांखे कमु करिणो पवंदो। त बादशाह चवणु लॻो त मूंखे ग़रीब माण्हुनि जो अहसासु ऐं ख़्यालु आहे, बिल्कुलु तव्हां ॿुधायो त उहो कमु आउं ज़रूरु कंदुसि। त जादूगर चयो त हिते जिथे तव्हां बादशाही करियो पिया हिते हिकिड़ी ॾाइण आई हुई, तुंहिंजे अबनि ॾाॾनि जे दौर जी हुई, पर उहा जादुई ॾाइण हुई ऐं अची सभिनि माण्हुनि जा अची हिते हीअं कजो खाईंदी हुई। त तुंहिंजे अबनि ॾाॾनि जेको आहे सो उनखे हिकु सोने हार में क़ैद कराए छॾियो, जादुई ताक़तनि सां उन सोने हार में उन ॾाइण खे क़ैद कराए छॾियो आहे। हाणे उहो सोनो हार पियो आहे हिकु तमामु परे खंडर आहे, उन में दफ़नाए छॾियो आहे। हाणे उन सोने हार जूं जेके ताक़तूं आहिनि से ख़तमु थी वियूं आहिनि। हाणे उहो सोनो हार कमज़ोर थी वियो आहे ऐं उन मज़ा जेको आहे सो जादुई ॾाइण जे करे हिन ॿनी में इहो नुक़सानु थिए पियो। ऐं तव्हां मां केरु उते वञे उन खंडर मज़ा उहो सोनू जेको हार आहे जंहिंमें जादुई ॾाइण क़ैद आहे, उहो सोनू हार मूंखे आणे ॾिन, ऐं वरी पंहिंजी ताक़तनि सां ऐं पढ़ाई सां जेको आहे सो उनखे मज़बूत करियां, पोइ वरी तव्हां उन खंडर में पूरे अचो। ऐं आउं त नथो वञी सघां, तव्हां मां जेको वञे उहो आणे सघे थो, ऐं उते नथो वञी सघां। त बादशाह सलामत चवणु लॻो त ठीकु आहे, असीं इहो तोखे सोनू हार आणियो था ॾियूं ऐं तूं असांखे इहो मज़बूत वरी करे ॾिजांइ त जीअं हिते जा माण्हू वीचारा आबादी पोखे सघनि ऐं हुननि जी आबादी थिए। त बादशाह सलामत ऐं वज़ीर पंहिंजे महल ॾांहुं मोटी आया ऐं बादशाह सोचणु लॻो त हाणे छा कजे। हाणे केरु अहिड़ो माण्हू हुजे जेको उन खंडर में वञे त ऐं उहो सोनू हार आणे ॾे। ऐं उते जा माण्हू वरी बादशाह सलामत वटि अची हाज़िर थिया। बादशाह सलामत खे चवणु लॻा त बादशाह सलामत असांजे मसइले जो को हल कढी। उहे ग़रीब माण्हू वीचारा सभु आयल हुआ। त उनमें हिकु अकुलमंद हमरा, तमामु दाना ऐं तेज़ दिमाग़ होशियारु, उहो बि गॾु हुजे। त बादशाह सलामत सॼी हक़ीक़त करे उन्हनि खे ॿुधाई त हीउ मसइलो हीअं आहे ऐं उन खंडर में वञिणो पवंदो।
अगर केरु वञे उहो सोनू हार आणे ॾे जंहिंमें जादुई ॾाइण क़ैद आहे त पोइ मसइले जो हल थी वेंदो। त उते अकुलमंद हमरा चवणु लॻो त आउं वेंदुसि इहो उन खंडर मंझां सोनू हार आणे ॾींदुसि तव्हांखे। त उते जा माण्हू चवणु लॻा त जी बिल्कुलु बादशाह सलामत, हीउ तमामु अकुलमंद ऐं दाना ऐं होशियारु ऐं तेज़ दिमाग़ माण्हू आहे, हीउ तव्हांखे आणे ॾींदो। त बादशाह सलामत चवणु लॻो त तव्हां इहो कमु करे ईंदो। त अकुलमंद हमरा चवणु लॻो त इहो कमु तव्हांखे करे ॾींदुसि, सुभाणे वेंदुसि ऐं इहो कमु करे ईंदुसि, अॼोकी राति मूंखे छॾियो ऐं सुबुह जो सवेरे वेंदुसि, इहो कमु करे तव्हांखे ऐं सोनू हार तव्हांखे आणे ॾींदुसि। त जॾहिं राति थी ऐं उन अकुलमंद हमरा जी ज़ाल चवणु लॻी उनखे त तूं उन खंडर में न वञ, सोनू हार खण, उन में कई मुसीबतूं हूंदियूं ऐं तोखां सवाइ मुंहिंजो केर बि न आहे, तव्हां न वञो। जेकर उते सोनू हार 16 वॼे हा त बादशाह सलामत वारा वञणो आहे, न त जादूगर वञे हा, तोखे छो पिया मोकिलिन, हुन में को ख़तरे जी ॻाल्हि आहे। तंहिंजे करे त हू अकुलमंद हमरा चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त तूं दिलि जाए करे वेह, कुझु बि कोन थींदो ऐं आउं इहो सोनू हार खणी ईंदुसि। सो अकुलमंद हमरा पंहिंजी ज़ाल खे मुतमिन करे ऐं माठ करे विहारे छॾी। जॾहिं सुबुह थियो अकुलमंद हमरा उहो उन खंडर ॾांहुं निकिरी वियो। त उन खंडर ॾांहुं निकिरी वियो त वञी उन खंडर वटि पुॻो त जीअं उन खंडर में ढरियो त उनखे हिकिड़ो तमामु वॾो कारो नांग घस झले बीह रहियो। त उहो अकुलमंद हमरा चवणु लॻो नांग खे त मूंखे रस्तो ॾे। त नांग चवणु लॻो त रस्तो तोखे आउं कोन ॾिनसि ऐं तूं केरु आहीं, छा लाइ आयो आहीं हिते। त उहो अकुलमंद हमरा नांग खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। त नांग चवणु लॻो तूं अहिड़ो अकुलमंद ऐं होशियारु आहीं त मूंखे मुंहिंजे ॿिनि सवालनि जो जवाबु ॾे, पोइ तोखे रस्तो ॾींदुसि। त अकुलमंद हमरा चवणु लॻो त तूं मूंखां सुवाल 2 पुछी सघीं थो। त नांग चवणु लॻो त मुंहिंजो पहिरियों सुवालु इहो आहे त उहा कहिड़ी शइ आहे जेको ॾींहं जो आहे राति जो कोन्हे। त अकुलमंद हमरा चवणु लॻो त उहो सिजु आहे जेको ॾींहं जो आहे राति जो कोन्हे। त नांग चवणु लॻो त बिल्कुलु तव्हांजो इहो सही जवाबु आहे, हाणे ॿिए सुवाल मुंहिंजे जो जवाबु ॾे। त अकुलमंद हमरा चवणु लॻो त पुछा कर। त नांग चवणु लॻो त उहा कहिड़ी शइ आहे जेका भरिजण सां बि नथी भरिजे, ख़ाली जो ख़ाली। त अकुलमंद हमरा चवणु लॻो त उहो लोगो आहे कंहिं बि शइ जो, उनखे कंहिं बि शइ सां भर त वरी ख़ाली ख़ाली। त कारो नांग चवणु लॻो त बिल्कुलु तुंहिंजो इहो बि सुवालु सही आहे। त नांग एतिरो चई उनखे ऐं नांग ग़ाइबु थी वियो। त उहो अकुलमंद हमरा वियो वञी उन खंडर में हार ॻोल्हणु लॻो सोनू। त उहो हार उनखे मिली वियो। त हार खणी ऐं मोटणु लॻो त उन खंडर मंझां हिकिड़ो आवाज़ु आयो उनखे त अखियुनि ॾिठो कॾहिं कॾहिं सच बि कोन हूंदो आहे। त एतिरो आवाज़ु उनखे आयो ऐं सोचणु लॻो, अकुलमंद हमरा सोचणु लॻो त आवाज़ु मूंखे आयो किथां आयो। त सोचणु लॻो त पोइ चई हाणे ख़ैरु हाणे आवाज़ु आयो आहे त ख़बर न आहे। त अकुलमंद हमरा उतां खंडर मां निकितो, सिधो आयो बादशाह सलामत जे महल में ऐं बादशाह सलामत खे उहो सोनू हार ॾिनी। त बादशाह सलामत ख़ुशि थियणु लॻो ऐं चवणु लॻो त तूं बिल्कुलु अकुलमंद होशियारु ऐं दाना आहीं। त बादशाह सलामत इहो बि चवणु लॻो त मुंहिंजी बादशाही में तो जहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि ऐं आउं परेशानु हलां पियो, हाणे अॼु खां ॿीहर तूं मुंहिंजो सलाहकार आहीं। त बादशाह सलामत उहो सोनू हार खणी बादशाह सलामत वज़ीर ऐं उहा अकुलमंद हमरा 2 ॼणा निकिता जादूगर ॾांहुं। अची जादूगर वटि पहुता ऐं उहो सोनू हार जादूगर खे ॾिनो। त सोनू हार जादूगर खणी ऐं ख़ुशि थियणु लॻो ऐं खिलणु लॻो। त बादशाह पुछणु लॻो त ख़ुशि छो पियो थिए ऐं छो पियो खिली। त जादूगर चवणु लॻो त मुंहिंजो मक़सदु पूरो थी वियो, हीउ जेको बि ग़रीब माण्हुनि जो फ़सुलु ऐं आबादी सड़ी पए सा मुंहिंजे जादू जे करे सड़ी पए, इहो सभु कमु मूं पे कयो। त बादशाह सलामत चवणु लॻो त इहो वरी कीअं ऐं छो छला कई। त जादूगर चवणु लॻो त हिन सोने हार में जादुई ॾाइण क़ैद आहे ऐं इनखे आउं पंहिंजे कब्ज़े में करे ऐं जेको कुझु चवंदसि ऐं हीउ मुंहिंजो कमु उहा कंदी, इन जे करे मूं इहो कयो पिए, छो त खंडर में आउं वञी कोन थो सघियसि। त बादशाह चवणु लॻो त तो कयो मूंसां धोखो आहे। त इते वज़ीर जादूगर जे तरफ़ वञी ऐं उहो बि खिलणु लॻो। त बादशाह चवणु लॻो त जादूगर जी ॻाल्हि त मूंखे सम्झ में अची वई, हिन मूंसां धोखो कयो, पर तूं खिली पियो, ख़ुशि पियो थी ऐं तूं जादूगर जे तरफ़ वियो आहीं, छा लाइ। त वज़ीर चवणु लॻो त हिन जादूगर सां गॾु शामिलु आउं बि आहियां ऐं हिन जादूगर वटि तोखे वठी आयुसि। त बादशाह चयो त तो छा लाइ ईअं कयो। त वज़ीर चवणु लॻो हिन खे त इहा जादुई ॾाइण ते खपी जंहिंखे हिन पंहिंजे इस्तेमाल में आंदो थिए ऐं मूंखे तुंहिंजो शाही तख़्त ते खपियो, तंहिंजे करे मूं तोसां इहो कयो त आउं हीउ शाही तख़्त संभालींदुसि तव्हांखे बर्बादु करे। हाणे सोनू हार मिली वियो आहे, तव्हांखे ख़तमु करे बर्बादु करे हीउ जादूगर पंहिंजी मर्ज़ी हलाईंदो ॾाइण ते ऐं आउं
बादशाही तख़्त हलाईंदसि। त इते अकुलमंद हमरा तमामु होशियारु ऐं दाना हो, सो असुलु हार उन वटि पियल हो। हिन जादूगर खे नकली हार ॾेई असुलु हार खणी ऐं बादशाह जे गले में पाराए छॾियो। त बादशाह चवणु लॻो अकुलमंद हमरा खे त ही तो कीअं कयो? त अकुलमंद हमरा चवणु लॻो त जेॾीमहिल खंडर में आउं हार खणणु वियो त उते मूंखे आख़िर में इहो आवाज़ु आयो त कुझु अखियुनि ॾिठो बि सच कोन हूंदो आहे। त मूं इन ॻाल्हि ते दिमाग़ु विड़ायो त मूंखे इहा ॻाल्हि ज़हन में अची वई, तंहिंजे करे मूं इहो ईअं कयमि। त बादशाह तमामु ख़ुशि थियणु लॻो ऐं बादशाह खे अकुलमंद हमरा चवणु लॻो त ही सोनू हार आहे, हिन में जादुई ॾाइण क़ैद आहे, पर हीउ सोनू हार तव्हांजे कद में पियो आहे, ताक़तूं आहिनि ऐं जेको तूं चवंदे उहो थींदो। हाणे अॼु खां ॿीहर इहो तुंहिंजे गले में पातो पियो हुजे। त बादशाह तमामु ख़ुशि थियणु लॻो। त बादशाह चवणु लॻो उन सोने हार खे त हिन जादूगर ऐं हिन वज़ीर खे ख़तमु कर। त उन सोने हार जी ताक़तनि सां उहो जादूगर बि ख़तमु थी वियो ऐं उहो वज़ीर बि ख़तमु थी वियो। अकुलमंद हमरा ऐं बादशाह ॿई ॼणा मोटी अची महलात में आया। महलात में आया त हिन वीचारनि जूं परेशानियूं ग़रीबनि जूं सभिनि जूं ख़तमु थी वियूं ऐं आबादी थियणु लॻी। ऐं बादशाह हुन अकुलमंद हमरा खे वज़ारत ते सलाहकार करे छॾियो ऐं पाण सां गॾु रहाईं। ऐं उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी ॿी कहाणी सां गॾु हाज़िर थींदासीं। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।